औरत हमेशा पर्दे में गुलाब जो गुल लगंदी आहे। औरत हमेशा पर्दे में गुलाब जो गुल लगंदी आहे ऐं उन औरत जे मथां रब जी रहमती भी घणी वसंदी आहे। जेको अल्लाह जे प्यारे हबीब मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लफ़्ज़नि जी इज़त कंदो, लफ़्ज़नि जी अहमियत रखंदो, अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम उन इंसान खे कॾहिं बि ग़मगीन न कंदो। अॼु औरत ॾिसो त लाइक़ हिकिड़ी लाइक़ जे करे, पाण खे वणाइण जे करे, हिकिड़ी लाइक़ जे करे हज़ारे गैर मर्दनि जे आॾो बीठी आहे। हाणे ॿियनि औरतुनि खे बि इहा सेखारणी थी ॾे त मां जहिड़ी भली आहियां, तव्हां बि अचो ईअं भली थियो ॿार। सभु उन्हनि जहिड़ी न हूंदियूं जिन पाण खे मैदान ते लाथो आहे, सभु उन्हनि जहिड़ी न हूंदियूं। बहरहाल असांजे इस्लाम में पर्दे जो वॾो अदब ॾसियो आहे। असांजे इस्लाम में वॾो पर्दे जो अदब ॾसियो आहे। अॼु तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो, सिर्फ़ु ॿियनि खे जलाइण जे करे पंहिंजी गैरत मिटी में विझी वेठा। ॿियनि खे जलाइण जे करे औरतूं हथ हथ सां ॾेई घुमाईंदा था वठनि। हाणे इहे पंहिंजो पाण खे सम्झंदा असां वॾा हिकिड़ा गैरती आहियूं, गैरतमंद आहियूं, वॾो पाण खे सम्झंदा हूंदा। बहरहाल मुंहिंजो इन्हनि खे मैसेज आहे त इन माशरे खे ख़राबु न कयो। जीअं तव्हां पोइ ते वेंदो न त पोइ ते घणी स्त्री पोइ ते त वॾा असांजा एॾा गैरतमंद हुया जो साम्हूं न्याणी बि ईंदी त अखियूं पंहिंजे लाइ हेठि थी वेंदियूं। अॼु तव्हां ॿियनि खे जलाइण जे करे टिकटॉक ते चाहे सोशल मीडिया ते किथे बि तव्हां अॼु न्याणियुनि खे हथ सां वठी माण्हुनि खे ॾेखारो था असां एॾा गैरती आहियूं, हे न्याणी असां पाण सां गॾु था खणी घुमायूं। इहो हिन वक़्तु तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी। इहे तव्हां पंहिंजियूं कमज़ोरी माण्हुनि जे आॾो ज़ाहिर था कयो। फेमस इहा न हूंदी आहे, फेमस इहा न हूंदी आहे। फेमस ई ॾिस न, फेमस ई में इंसानु पंहिंजो पाण खे उन मंज़िल ते बीहारे जेका इज़त तुंहिंजी हमेशह जे लाइ बरक़रार हुजे। सिर्फ़ु लाइक़ जे करे इंसान खे पंहिंजी गैरत बि विसरी वई आहे। गैरत बि विसरी आहे त मां केतिरो गैरत वारो आहियां। मां को शाइर न आहियां त मां कंहिंजी शाइरी कयां। मां शाइर आहियां सो अल्लाह ख़ालिक़ अकबर रब्बुल जलाल वल इकराम साईं अल्लाह खां पाद में मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आल जो आहियां। मुंहिंजी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि हक़ ऐं सच जूं। मुंहिंजो कंहिं ते टारगेट न हूंदो आहे त मां हिन ते टारगेट ॾिनो। मां माशरे ते ॻाल्हाईंदो आहियां। बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, माशरे खे ख़राबु न कयो। तव्हां, मां मञा थो तव्हांजे अंदरि सड़नि था पंहिंजनि खे साण जे करे तव्हां एॾी मन हरकतुनि ते लही पवंदा आहियो जो तव्हांखे पाण खे बि ख़बर न पवंदी आहे त मुंहिंजी इज़त केतिरी थी रहे। अॼु इंसानु औरत हुजे चाहे मर्द हुजे, जॾहिं पंहिंजनि जे रवैयनि खे ॾिसंदा न त पोइ उन्हनि खे मैदान ते लही ॾेखारींदो आहे त अचु हाणे असां केॾा गैरत वारा आहियूं। पोइ न ॾिसंदा आहिनि पंहिंजनि जी इज़त जा, वॾनि जी इज़त जा, असांजे अज़ीज़नि जी इज़त, सॼी इज़त। हाणे ॾिसो न, जेका हिकिड़ी मैदान ते लहे जा हिकिड़ो मैदान ते लहे, हाणे इहे सभु इन्हनि जे ख़ानदान में न हूंदा। इहे सभु इन्हनि जे ख़ानदाननि में अहिड़ा न हूंदा। माशरे खे जाॻायो, माशरे खे ठाहियो, माशरे खे ठाहियो। इहा हसद साड़ कंदो रहंदो, तव्हां पाण खे तकलीफ़ ॾींदो, परेशानियूं ॾींदो। एतिरे क़दुरु जो चवंदो त अॼु हिन अॼु हीअं कमु कयो आहे त मां हिन खां वधीक कयां। ईअं कंदे कंदे तव्हां पंहिंजी इज़त डाउन था करायो, इज़त पाणी में था विझो। सोशल मीडिया ते वणायो, पाण खे वणायो, उन्हनि अदाकारियुनि में वणायो जेके इस्लाम में असांखे मज़बूत कनि।